ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ है 8/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, बाप जी श्रीमत तव्हांखे 21 पीढ़ी जो सुख ॾींदी आहे। एतिरो न्यारी मत बाप जे सवाइ ॿियो कोई बि न ॾेई सघंदो आहे। तव्हां श्रीमत ते हलंदा रहो। बाप जी श्रीमत असांखे 21 पीढ़ी सुख ॾींदी आहे। एतिरी न्यारी मत बाप जे सवाइ कोई बि न ॾेई सघंदो आहे। तव्हां श्रीमत ते हलंदा रहो। प्रश्न: पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियण जो सहज पुरुषार्थ छा आहे? उत्तर आहे, पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियण लाइ बाप जी जो शिक्षायूं मिलंदियूं आहिनि, उन्हनि ते सुठी रीति हलो। इन में आशीर्वाद व कृपा जी ॻाल्हि न आहे। फॉलो फादर करो, ॿिए खे न ॾिसणो आहे असांखे। फॉलो फादर करो, ॿिए खे न ॾिसणो आहे। मन मना भव, इन सां पंहिंजे खे आपे ई तिलक मिलंदो आहे। पढ़ाई ऐं यादि जी यात्रा सां ई तव्हां बेगर सां प्रिंस ठहींदा आहियो। ओम शांति। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। जॾहिं बाप ऐं दादा ओम शांति चईंदा आहिनि त 2 बार बि चई सघंदा आहिनि। छो जी ॿिन्हिनि में हिकु आहे न, ॿई हिक में आहिनि। बाप दादा हिकु आहे अव्यक्त, ॿियो आहे व्यक्त। ॿई इकट्ठा आहिनि। ॿ जो इकट्ठो आवाज़ बि थींदो आहे न, अलॻि अलॻि बि थींदो आहे। इहे हिकु वंडर आहे। दुनिया में ये कोई न ॼाणंदा आहिनि कि परम पिता परमात्मा इन्हनि जे शरीर में वेही ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। इहे काथे बि लिखियलु उहो न आहे। बाबा कल्प पहिरियों बि चयो हुई, हाणे बि चईंदा आहिनि कि मां हिन साधारण तन जे ॾाढे जन्मनि जे अंत में इन्हनि में प्रवेश कंदो आहियां, इन्हनि जो आधार वठंदो आहियां। गीता में कुझु न कुझु अहिड़ा वर्शन्स आहिनि जो कुझु रियल बि आहिनि। इहा रियल अक्षर आहिनि। मां ॾाढे जन्मनि जे अंत में प्रवेश कंदो आहियां। इहे रियल अक्षर लिखियलु आहिनि कि मां ॾाढे जन्मनि जे अंत में प्रवेश कंदो आहियां, जबकि इहे वानप्रस्थ अवस्था में आहिनि। त गीता में कुझु रियल वर्जन्स बि आहिनि जंहिंसां माण्हू सम्झी सघंदो आहे। इन जे लाइ इहे चयनि ठीकु आहे, पहिरियों सतयुग में जन्म बि इन्हनि जो हुयो, पोइ लास्ट में वानप्रस्थ अवस्था बि इन्हनि जी आहे, जंहिंमें ई बाप प्रवेश कंदा आहिनि। त इन्हनि जे लाइ ई चईंदा आहियूं, इहे न ॼाणंदा आहिनि कि असां केतिरा पुनर्जन्म वरिता। शास्त्रनि में 84 लख पुनर्जन्म लिखी छॾिया आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग, इन्हनि खे चइबो आहे भक्ति कल्ट। ज्ञान कांड अलॻि आहे, भक्ति कांड अलॻि आहे। भक्ति कंदे कंदे उतरंदा ई आया आहियूं। इहे ज्ञान त हिकु ई बार मिलंदो आहे। बाबा हिकु ई बार सर्व जी सदगति करणु ईंदा आहिनि। न ज्ञान कांड भक्ति कांड अलॻि अलॻि आहे। भक्ति कंदे कंदे ई उतरंदा आया आहियूं। इहे ज्ञान त हिकु बार मिलंदो आहे। बाबा हिकु बार सर्व जी सदगति करणु ईंदा आहिनि। बाबा अची करे सभिनि खे हिकु ई बार प्रारब्ध ठाहींदा आहिनि। हिकु ई बार सभिनि जी प्रारब्ध ठाहींदा आहिनि। भविष्य जी तव्हां पढ़ंदा ई आहियो, भविष्य नई दुनिया जे लाइ बाप ईंदा ई आहिनि नई दुनिया स्थापना करणु। इन करे इन्हनि खे राजयोग चइबो आहे। इन्हनि जो ॾाढो महत्व आहे न। चाहींदा आहिनि भारत जो प्राचीन राजयोग कोई सिखलावे, परंतु अॼुकल्ह इहे सन्यासी माण्हू ॿाहिरि वञी करे चईंदा आहिनि कि असां प्राचीन राजयोग सिखलाइण आया आहियूं। त उहो बि सम्झंदा आहिनि असां सिखिया। छो जी सम्झंदा आहिनि, उहो बि सम्झंदा आहिनि असां सिखूं। छो जी सम्झंदा आहिनि योग सां ई पैराडाइज़ स्थापना थियो हुयो। बाप सम्झाईंदा आहिनि योग बल सां तव्हां पैराडाइज़ जा मालिक ठहींदा आहियो। पैराडाइज़ स्थापना कयो हुयो बाबा। ॾिसो माण्हू, विदेश वारा माण्हू ईअं सम्झंदा आहिनि। त विदेश में बि अहिड़ी सेवा थियणी खपे
ताकी जेका माण्हू ग़लति माण्हुनि जे चकर में फसी वेंदा आहिनि कि उहो राजयोग सेखारींदा आहिनि, उन्हनि खे पतो लॻे कि कहिड़ो राजयोग बाबा अची करे सेखारींदा आहिनि जंहिंसां पैराडाइज स्थापना थींदो आहे। कीअं स्थापना कंदा आहिनि उहो बि न ॼाणंदा आहिनि। इहे राजयोग रूहानी बाप ई सिखलाईंदा आहिनि, जिस्मानी कोई मनुष्य सिखलाए न सघे। अॼुकल्ह एडल्ट्रेशन करप्शन ॾाढो आहे न, इन करे बाप चईंदा आहिनि मां पतितनि खे पावन ठाहिण, मां पतितनि खे पावन ठाहिण वारो आहियां। ज़रूरु पोइ पतित ठाहिण वारो बि कोई हूंदो। हाणे तव्हां जज करो, बराबरि ईअं आहे न। मां ई अची करे सभी वेदनि शास्त्रनि आदि जो सार ॿुधाईंदो आहे। ज्ञान सां तव्हांखे 21 जन्मनि जो सुख मिलंदो आहे। भक्ति मार्ग में अल्पकाल क्षणभंगुर सुख आहे। इहा आहे 21 पीढ़ी जो सुख जो बाप ई ॾींदा आहिनि। बाप तव्हांखे सदगति ॾियण लाइ जो श्रीमत ॾींदा आहिनि उहो सभिनि खां न्यारी आहे। इहे बाप सभिनि जी दिलि वठण वारो आहे। जीअं उहो जड़ दिलि वारा मंदरु आहे न, इहा पोइ आहे चैतन्य दिलि वारो मंदरु, दिलि वाला मंदरु। एक्यूरेट तव्हांजी एक्टिविटी सां ई चित्र ठहियल आहिनि। हिन समय तव्हांजी एक्टिविटी हले थी। दिलि वाला बाप मिलियो आहे, सर्व जो सदगति करण वारो, सर्व जो सुख, सर्व खे सुख ॾियण वारो, सर्व जो दुख हरण वारो, सर्व खे सुख ॾियण वारो, सर्व जो दुख हरण वारो। केतिरो ऊच त्यूच ॻायल आहे न। ऊच त्यूच भॻवानु आहे, शिव जी महिमा आहे। भल चित्रनि में शंकर आदि जे अॻियां बि शिव जा चित्र ॾेखारिया आहिनि। वास्तव में देवताउनि जे अॻियां शिव जो चित्र रखणु त निषेध आहे। उहे त भक्ति कंदा ई न आहिनि। भक्ति न देवताऊं कंदा आहिनि, न सन्यासी करे सघंदा आहिनि। उहे ब्रह्म ज्ञानी तत्व ज्ञानी आहिनि। जीअं आकाश तत्व आहे वैसे ब्रह्म तत्व आहे। उहो बाप खे त यादि कंदा न आहिनि न। उन्हनि खे महामंत्र मिलियो आहे। इहे महामंत्र बाप ई अची करे ॾींदा आहिनि, संगम युग ते ॾींदा आहिनि। सर्व जो सदगति दाता बाप आहे। बाप हिकु ई बार अची करे मनमना भव जो मंत्र ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार देह से देह सभु धर्मनि खे त्याग, पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो, है न। पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झी मूंखे यादि करो। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य जे कारण तव्हां सभु देह अभिमानी थी विया आहियो। रावण राज्य जे कारण तव्हां सभु देह अभिमानी थी विया आहियो। हाणे बाप तव्हांखे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झ, मुंहिंजे बाप खे यादि कंदा रहो त आत्मा में जो खाध पई आहे उहो निकिरी वेंदी, है न। बाबा चईंदा आहिनि कि हाणे असांखे छा करिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करिणो आहे। छो छोजी हिन मां पूरी खाध निकिरी वेंदी। सतो प्रधान सां सतो में अचण सां कलायूं कम थींदियूं आहिनि। सोने जी बि कैरेट थींदी आहे न। हाणे त कलयुग अंत में सोनो ॾिसण में ई न ईंदो आहे। सतयुग में त सोने जा महल हूंदा। केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हुनजो नाम ई आहे गोल्डन एजेड वर्ल्ड। हुते ईट पत्थर आदि जो कमु न हूंदो आहे। पत्थर जी बिल्डिंग ठहींदी आहे त हुन में बि सोना चांदी जे सवाइ ॿियो किचड़ पटी न हूंदी आहे। हुते साइंस सां ॾाढो सुख आहे। हीअ बि ड्रामो ठहियलु आहे। हिन समय साइंस घमंडी आहिनि। सतयुग में घमंडी न चईंदासीं। हुते त साइंस सां तव्हांखे ॾाढो सुख मिलंदो आहे सतयुग में। हिते त अल्पकाल जो सुख, पोइ इन सां ई वॾो भारी दुख बि मिलंदो आहे। बॉम्ब्स आदि इहे सभु विनाश जे लाइ ठाहींदा रहंदा आहिनि, है न। बॉम्ब्स आदि इहे सभु विनाश जे लाइ ठाहींदा रहंदा आहिनि।
मतिलबु साइंस सां बि कहिड़ी विनाश चीजूं ठाहींदा आहिनि। बॉम्ब्स ठाहिण लाइ ॿिया खे मना कंदा आहिनि, पोइ ख़ुदि ठाहींदा रहंदा आहिनि। सम्झंदा आहिनि न बॉम्ब्स सां असांजी ई मौत थियणी आहे, लेकिन पोइ बि ठाहींदा रहंदा आहिनि त बुद्धि मरी वई आहे न। ये सभु ड्रामा में नूंद आहे, ठाहिण जे सवाइ रही न सघंदासीं। मनुष्य सम्झंदा आहिनि की हिन बॉम्ब सां असांजो ई मौत थींदो, परंतु पतो न कि केरु प्रेरित कंदो आहे। असां ठाहिण बग़ैर रही न सघंदा आहियूं, ज़रूरु ठाहिणो ई पवंदो। विनाश जी बि ड्रामा में नूंद आहे। केतिरो बि भल कोई पीस प्राइज़ ॾे, परंतु पीस स्थापना करण वारो हिकु बाप ई आहे। शांति जो प्राइज़ बाप ई, शांति जो सागर बाप ई शांति, सुख, पवित्रता जो वरसो ॾींदा आहिनि। सतयुग में बेहद जी संपत्ति, हुते त दूध जी नदियूं बहंदियूं आहिनि। विष्णु खे खीर सागर में ॾेखारींदा आहिनि। ये भेट कबी आहे, बाबा चवनि था। काथे उहो खीर सागर, काथे ये विषय सागर। भक्ति मार्ग में पोइ तलाव आदि ठाहे करे उन्हनि में पत्थर ते विष्णु खे सुलाए ॾींदा आहिनि, है न। भक्ति मार्ग में, भक्ति में केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, केतिरो वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी कंदा रहंदा आहिनि। देवियुनि जी मूर्ति केतिरो ख़र्चो करे ठाहींदा आहिनि, पोइ समुद्र में विझी ॾींदा आहिनि त पैसा वेस्ट थी विया न। ये गुड़ियनि जी पूजा, कोई जा बि ऑक्यूपेशन जो कंहिंखे पतो ई न आहे। हाणे तव्हां कंहिंखे बि कंहिंजे बि मंदर में वञो त तव्हां हर हिक जो ऑक्यूपेशन ॼाणंदा आहियो। ॿारनि खे मना न आहे किथे बि वञण जी। अॻियां त बेसम्झ ठही करे वेंदा हुया, हाणे सेंसिबल ठही करे वेंदा आहिनि। तव्हां चईंदा असां हिननि जे 84 जन्मनि खे ॼाणंदा आहियूं। भारतवासियुनि खे त श्री कृष्ण जे जन्म जो पतो ई न आहे। तव्हांजी बुद्धि में इहा सॼी नॉलेज आहे। नॉलेज सोर्स ऑफ इनकम आहे न, नॉलेज इज सोर्स ऑफ इनकम। वेद शास्त्र आदि में कोई एम ऑब्जेक्ट न आहे। स्कूल में हमेशह एम ऑब्जेक्ट हूंदी आहे। हिन पढ़ाई सां तव्हां केतिरो साहूकार ठहींदा आहियो, है न। स्कूल में हमेशह एम ऑब्जेक्ट थींदी आहे। हिन पढ़ाई सां तव्हां केतिरो साहूकार ठहींदा आहियो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, पंहिंजी बुद्धि में जेकी नॉलेज आहे उहो नॉलेज सोर्स ऑफ इनकम आहे, त उन नॉलेज खे स्व जे लाइ, ॿियनि जे लाइ यूज़ करो, तॾहिं ई असांजी इनकम वधंदी। जीअं स्कूल में बि जो पढ़ंदा लिखंदा आहिनि उन्हनि खे यूज़ करिणो पवंदो आहे न। ज्ञान सां थींदी आहे सदगति। हिन नॉलेज सां तव्हां संपत्तिवान ठहींदा आहियो। तव्हां कोई बि मंदर में वेंदा आहियो त झटि सम्झंदा आहियो इहे कंहिंजो यादगार आहे। जीअं दिलवाड़ा मंदरु आहे, उहो आहे जड़ या चेतन। हूबहू जीअं हिते जाड़ में ॾेखारियो आहे वैसे मंदरु ठाहियो अथनि। हेठि तपस्या में वेठा आहिनि, मथे छत ते सॼो स्वर्ग आहे। ॾाढो ख़र्चे सां ठातो आहे। हिते त कुझु बि न आहे। भारत 100% सॉल्वेंट पावन हुयो, हाणे भारत 100% इनसॉल्वेंट पतित थियो आहे। छो जी हिते सभु विकार सां पैदा थींदा आहिनि। हुते गंदगी जी ॻाल्हि न हूंदी आहे। गरुड़ पुराण में रोचक ॻाल्हियूं इन करे लिखियूं आहिनि कि मनुष्य कुझु सुधरे, है न। ईअं त माण्हू न ॿुधनि त अहिड़ी कहानियूं ठाहे छॾियूं अथनि कि माण्हू सुधरे, परंतु ड्रामा में मनुष्यनि जो सुधरण जो ई न आहे। हाणे ईश्वरी स्थापना थिए थी, ईश्वरी स्वर्ग स्थापना कंदा आहिनि। मतिलबु कोई माण्हू ग़लति करे थो माण्हू त वेही हुनखे मथो हणे कि हीअं न कर, लेकिन इहे उन्हनि खे करिणो ई आहे, सुधरणो ई न आहे। ईश्वर ई स्वर्ग स्थापना करण वारो आहे। उन्हनि खे ई हेवनली गॉड फादर चईंदा आहियूं न। बाबा सम्झाईंदा आहिनि कि उहा लश्कर जो लड़ंदा आहिनि, उहो सभु कुझु कंदा आहिनि,
राजा रानी जे लाइ। हिते तव्हां माया ते जीत पाईंदा आहियो पंहिंजे लाइ। जेतिरो कंदा ओतिरो पाईंदव। तव्हां हर हिक खे पंहिंजो तन मन धन भारत खे स्वर्ग ठाहिण में ख़र्चो करिणो पवंदो। जेतिरो कंदा ओतिरो उच्च पद पाईंदव। हिते रहण जो त कुझु आहे न। हाणे जे लाइ ॻाइनि कंहिंजी दॿी रही धूल में कंहिंजी राजा खाए। हाणे बाप आयल आहिनि तव्हांखे राज्य भाग्य दिलाइण। चईंदा आहिनि हाणे तन मन धन सभु हिन में लॻाए ॾियो। बाबा चईंदा आहिनि हाणे तन मन धन सभु हिन में लॻाए ॾियो। वेस्ट न करो। हाणे बाबा आया आहिनि तव्हांखे राज्य भाग्य दिलाइण। चईंदा आहिनि हाणे तन मन धन सभु हिन में लॻाए ॾियो। इन्हनि ब्रह्मा बाबा सभु कुझु निशावर करे छॾियईं न। इनखे चइबो आहे महादानी। विनाशी धन जो दान कंदा आहिनि त अविनाशी धन जो बि दान करिणो हूंदो आहे। जेतिरो जो दान कंदा मतिलबु ज्ञान जो बि दान कंदा रहो। नामी ग्रामी दानी हूंदा आहिनि त चईंदा आहिनि फलानो ॾाढो फिलैंथ्रोपिस्ट हुयो। नाम त थींदो आहे न। उहा इनडायरेक्ट ईश्वर अर्थ कंदा आहिनि। राजा ई न स्थापना थींदी आहे। हाणे त राजा जी स्थापना थींदी आहे। हिन करे कंप्लीट फिलैंथ्रोपिस्ट ठहिणो आहे। भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि असां वारी वञूं। इन में ख़र्चो कुझु न आहे। गवर्नमेंट जो केतिरो ख़र्चो थींदो आहे। हिते तव्हां जो कुझु कंदा आहियो पंहिंजे लाइ। पोइ चाहे 8 जी माला में अचो चाहे 108 जी चाहे 16,108 में अचो। पास विद ऑनर्स ठहिणो आहे। अहिड़ो योग कमायो जो कर्मातीत अवस्था खे पाए वठो। पोइ कोई सजा न खायो। तव्हां सभु आहियो वॉरियर्स। तव्हांजी लड़ाई आहे रावण सां, कोई मनुष्य सां न आहे। नापास थियण जे कारण 2 कला कम थी वई। त्रेता में 2 कला कम स्वर्ग चईंदासीं न। पुरुषार्थ त करिणो खपे न। त्रेता में 2 कला कम चईंदासीं। पुरुषार्थ त करिणो खपे। बाप खे पूरो फॉलो करण जो आहे। इन में मन बुद्धि सां सरेंडर थियणो आहे। बाबा इहे सभु कुझु तव्हांजो आहे। बाप चईंदा इहे सर्विस में लॻायो। मां चयो तव्हांखे मत ॾींदो आहे उहो कार्य करो। यूनिवर्सिटी खोलो, सेंटर खोलो, ॾाढनि जो कल्याण थी वेंदो। सिर्फ़ु इहो मैसेज ॾियणो आहे बाप खे यादि करो, वरसो वठो। मैसेंजर पैगंबर तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि सभिनि खे इहो मैसेज ॾियो कि बाप ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। सभिनि खे इहो मैसेज ॾियो कि बाप ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हांजा सभु विकराम विनाश थी वेंदा। जीवन मुक्ति मिली वेंदी। हाणे आहे जीवन बंदि, पोइ आहे जीवन मुक्त। बाप चईंदा आहिनि मां भारत में ई ईंदो आहियां। इहो ड्रामो अनादि ठहियलु आहे। कॾहिं ठहियो, कॾहिं पूरो थींदो, इहो प्रश्न न उथी सघंदो। त हाणे असांखे बाप खे यादि करे विक्रम विनाश करणा आहिनि। जीवन मुक्ति मिली वेंदी। हाणे आहे जीवन बंदि, पोइ जीवन मुक्त। बाबा चईंदा आहिनि इहो त ड्रामो अनादि हलंदो ई रहंदो आहे। आत्मा केतिरी नंढी बिंदी आहे, उन में इहा अविनाशी पार्ट नूंदल आहे। केतिरो गुह्य ॻाल्हियूं आहिनि न। स्टार मिसल नंढी बिंदी आहे। मातायूं बि हिते मस्तक ते बिंदी ॾींदियूं आहिनि। हाणे तव्हां ॿार पुरुषार्थ सां पंहिंजे पाण खे रास तिलक ॾींदा आहियो। तव्हां बाप जी शिक्षाउनि खे बाप जी शिक्षाउनि ते सुठी रीति हलंदव त जीअं कि तव्हां पंहिंजे खे रास तिलक ॾींदा आहियो। ईअं न कि इन्हनि में आशीर्वाद व कृपा थींदी। तव्हां ई पंहिंजे खे रास तिलक ॾींदा आहियो। असल में इहा रास तिलक आहे। फॉलो फादर करण जो पुरुषार्थ करिणो आहे, ॿिए खे न ॾिसणो। त
त असांखे छा करिणो आहे, स्वयं ई आपे खे रास तिलक ॾियणो आहे, ॿिए खे न ॾिसणो आहे। इहो मनमना भव आहे, जंहिंसां पंहिंजे खे आपे ई तिलक ॾींदा आहियूं, बाप न ॾींदा आहिनि। इहा आहे ई राजयोग। तव्हां बेगर टू प्रिंस ठाहींदा आहियो त केतिरो सुठो पुरुषार्थ करिणो खपे, पोइ इन्हनि खे बि फॉलो करिणो आहे। इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे न, पढ़ाई सां कमाई थींदी आहे। जेतिरो जेतिरो योग ओतिरी धारणा, योग में ई महिनत आहे। इन करे भारत जो राजयोग आयल आहे। बाक़ी गंगा सनानु कंदे कंदे त आयु हली वई त बि पावन ठही न सघियो। भक्ति मार्ग में ईश्वर अर्थ ग़रीबनि खे बादशाही ग़रीबनि खे ॾींदा आहिनि। ईश्वर अर्थ ग़रीबनि खे ॾींदा आहिनि। हिते पोइ ख़ुदि ईश्वर अची करे ग़रीबनि खे ई विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। हुते ग़रीबनि खे ईश्वर अर्थ ॾींदा आहिनि। हिते बाबा असां आत्माउनि जो ज्ञान गुण शक्तियुनि सां ग़रीब थी विया आहियूं, उन्हनि खे बाबा बादशाही ॾींदा आहिनि। ग़रीब निवाज़ आहे न। भारत जो 100% सॉल्वेंट हुयो, उहो हिन समय 100% इंसॉल्वेंट आहे। दान हमेशह ग़रीबनि खे ॾिबो आहे न। बाप केतिरो ऊच ठाहींदा आहिनि, ईअं अहिड़े बाप खे पोइ गाली ॾेई ॾींदा आहिनि। बाबा एॾो ऊच ठाहींदा आहिनि, अहिड़े बाप खे पोइ गाली ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, ईअं जॾहिं ग्लानी कंदा आहिनि तॾहिं मूंखे अचिणो पवंदो आहे। हीअ बि ड्रामो ठहियलु आहे। हीअ बाप बि आहे, टीचर बि आहे। सिख माण्हू चईंदा आहिनि सतगुरु अकाल। बाक़ी भक्ति मार्ग जा गुरु त ॾेर आहिनि। अकाल खे तख़्त सिर्फ़ु इहो मिलंदो आहे। तव्हां ॿारनि खे बि तव्हां ॿारनि जो बि तख़्त यूज़ कंदा आहिनि। चईंदा आहिनि मां हिननि में प्रवेश करे सभिनि जो कल्याण कंदो आहे। इन समय इन्हनि जो इहो पाठ आहे। इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। नयो कोई सम्झी न सघे त बाबा असांखे जो नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त इहा नयो कोई सम्झी न सघे न। बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजा ॿार बि कोटनि में कोई में बि कोई यथार्थ रीति सभु सम्झंदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अविनाशी ज्ञान धन जो दान करे मादानी ठहिणो आहे। जीअं ब्रह्मा बाप पंहिंजो सभु कुझु हिन में लॻाए ॾिनई, ईअं फॉलो फादर करे राजाई में उच्च पद प्राप्त करिणो। असांखे बुद्धि सां सभु कुझु ॾियणो है न। बुद्धि में मुंहिंजो न हुजे। ॿियो आहे राजा सजाइनि सां बचण लाइ अहिड़ो योग कमाइणो आहे जो कर्मातीत अवस्था खे पाए वठूं। पास विद ऑनर्स ठहिण लाइ पूरो पुरुषार्थ करिणो। सजाइनि सां बचण लाइ अहिड़ो योग कमाइणो आहे जो कर्मातीत अवस्था खे पाए वठूं। पास विद ऑनर्स ठहिण जो पूरो पुरुषार्थ करिणो। ॿियनि खे न ॾिसणो आहे। बाबा चवनि था वरदाना, कड़े नियम ऐं दृढ़ संकल्प द्वारा अलबेलेपन खे समाप्त करण वारा ब्रह्मा बाप समान अथक ठहो। कड़े नियम ऐं दृढ़ संकल्प द्वारा अलबेलेपन खे समाप्त करण वारा ब्रह्मा बाप समान अथक ठहो। ब्रह्मा बाप समान अथक ठहिण लाइ अलबेलेपन खे समाप्त करो। हिन जे लाइ कोई कड़ो नियम ठाहियो, दृढ़ संकल्प करो। अटेंशन रूपी चौकीदार सदा अलर्ट रहे त अलबेलोपन समाप्त थी वेंदो।
पहिरियों स्व जे मथां महिनत करो, पोइ सेवा में, तॾहिं धरनी परिवर्तन थींदी। सिर्फ़ु करे वठंदासीं थी वेंदो। इन आराम जे संकल्प जे डनलप खे छॾो, करिणो ई आहे। इहे स्लोगन मस्तक में सदा यादि रहे त परिवर्तन थी वेंदो। करिणो ई आहे, इहे स्लोगन सदा यादि रखो त परिवर्तन थी वेंदो। स्लोगन आहे समृत बोल जी निशानी आहे जे बोल में आत्मिक भाव ऐं शुभ भावना हुजे। समृत बोल जी देह अभिमान वश न चओ कि मां फलानी चवां थी। आत्मिक भाव ऐं शुभ भावना बि हुजे, उन जी आत्मा खे ॾिसी करे ऐं उन आत्मा जे प्रति शुभ भावना रखी करे कोई बोल बोलंदासीं त इहो थींदो आहे समृत बोल। मनसा स्लोगन आहे पंहिंजी शक्तिशाली मनसा द्वारा सकाश ॾियण जी सेवा करो। जेतिरो जेतिरो समय समीप ईंदो रहंदो ओतिरो व्यर्थ संकल्प बि वधंदा, लेकिन इहे चुकतू थियण लाइ ॿाहिरि निकिरनि था। उन्हनि जो कमु अचणु, तव्हांजो कमु उड़ती कला द्वारा सकाश द्वारा परिवर्तन करणु। घबरायो न, उनजो सेक में बि न अचो, है न। इन करे बाबा चईंदा आहिनि न कि पंहिंजी बुद्धि में ज्ञान सदा रहे। छो जी ॾिसो, हाणे त बि पहिरियों साकार बाबा, पोइ अव्यक्त बाबा, पोइ हाणे माण्हू अञा बि बाबा जे कनेक्शन मतिलबु मधुबन में वेंदा रहंदा आहिनि, वीडियो सां ॿुधंदा रहंदा आहिनि, लेकिन अचण वारे समय में इहे सभु बंदि थी वेंदो। पोइ जो जाते आहे उहो हुते ई रहंदो। पोइ हुनजो बुद्धि योग जेतिरो बाबा सां गॾु हूंदो, जेतिरो उन्हनि में ज्ञान जी धारणा हूंदी, उन अनुसार ई और जेतिरा स्मृति स्वरूप रहंदा। तॾहिं बाबा चईंदा आहिनि स्मृति सुसमृति। छो जी व्यर्थ ॻाल्हियूं एॾियूं अचणियूं आहिनि अञा। जेतिरो परिवर्तन जो समय समीप ईंदो रहंदो, बाबा चईंदा न व्यर्थ ॻाल्हियूं ॾाढियूं ईंदियूं। लेकिन अगरि असां स्मृति स्वरूप हूंदासीं त हिन असां व्यर्थ जे तूफ़ान खे सेकेंड में पार करे पास विद ऑनर्स थी वेंदासीं। त हिन करे अॼु मनसा द्वारा छा करो कि यादि रखो कि इहा व्यर्थ संकल्प बि वधनि था, चुकतू थियण जे लाइ ॿाहिरि निकिरंदा आहिनि। उन्हनि जो कमु आहे अचणु, असांजो कमु आहे सेकेंड में उन्हनि खे पार करे। उन्हनि जो सेक बि न लॻणो खपे कि अरे ईअं छो थो थिए, इहे संकल्प जहिड़ा छो था अचनि, है न। ईअं बि न थियणो खपे, सेकेंड में पार करे छॾो। इनखे चइबो आहे उड़ती कला द्वारा सकाश द्वारा परिवर्तन करणु। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।